मोरो रिपोर्ट मुश्ताक अली कोराई। मोरो भरसा दरगाह हज़रत पीर मोहम्मद अली कुरैशी जे गादी नशीन पीर खैर मोहम्मद कुरैशी पंहिंजे मासूम पुट सां गॾु ॻोठ जे बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ कलाम पाक खणी मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते हुन ॿुधायो त मां मज़कूरा दरगाह जो गादी नशीन आहियां ऐं क़ब्रिस्तान जूं क़ब्रूं मिस्मार करे मुबैना कब्ज़ो कयो वियो आहे ऐं मूंखे ॻोठ छॾे वञण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं, जंहिं ते मां लगातार एहतिजाज ऐं बुख हड़ताल पिणु कई, पर मूंखे इंसाफ़ न मिलियो ऐं मां मजबूरन पंहिंजे मासूम बचड़नि जी जान बचाए ॿिए हंधि लॾे वियसि। अॼु जॾहिं मां ॻोठ पंहिंजे घर आयसि त ॻोठ जे बासर जावेद चांडियो ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि मूं ते हमिलो कयो ऐं फायरिंग कई, जंहिंमें मां मौजज़ाना तौरु बची वियो आहियां। मूं अहिड़ी शिकायत मोरो थाणे ते पिणु कई आहे, पर हिन महल ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जंहिं करे मज़कूरा माण्हुनि मां मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। हुन वस वारनि अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त मज़कूरा हमिलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे।